नाज़रीन में पुकास ब्यूरो टाइम में अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त थरपारकर ज़िलो जेको 14 लाख खां वधीक जी आबादी ते मुश्तमिल आहे। सिंध हुकूमत जेको जॾहिं ॾुकार हुन टाइम ते 750 आरो प्लांट लॻाया, मगर हिन वक़्तु सभु नाकारा बणियल आहिनि, को बि उनजी मरमत वग़ैरह न पई थिए। अहिड़ी तरह जेको थरपारकर ज़िले जा जेतिरा बि तालुका आहिनि या जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि में परे परे खां औरतूं वञनि थियूं, पीअण जे पाणी जेके भरे थियूं अचनि, अञा ताईं साॻी उहे रवायत आहे जेके खूहनि मां पाणी भरे थो अचनि। उन सॼी जनरल सूरत हाल ते अॼु असां गॾु जेके महिमान आहिनि, निंदलाल माली जेको पीपल्स पार्टी जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहे, उन खां अलावा डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सिंध टीवी जो अली गुल रिंद, इन्हनि सां जनरल सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन जो छा चवणु आहे सर? तव्हां की था ॾिसो थरपारकर ज़िलो जेको ॾुकार दौरान 750 आरो प्लांट लॻा ऐं हिन वक़्तु असीं ॾिसूं था उन्हनि जी का बि मरमत वग़ैरह कोन थी आहे ऐं उन में किरोड़नि रुपया बल्कि अरबे रुपया उते ख़र्च थिया, मगर उते जा माण्हुनि खे अञा ताईं पीअण जे पाणी जेका सहूलियत का बि न मिली सघी आहे। उते जा जेके मारोड़ा माण्हू अॼु ताईं परे परे ताईं असीं ॾिसूं पिया औरतूं वञनि थियूं खूहनि ते दिला वग़ैरह खणी वञनि थियूं, उतां खां पाणी भरे थी अचनि। ॾिसो, सभु खां पहिरीं त महिरबानी तव्हांजी त तव्हां हिन प्रोग्राम में असांखे मदद कयो आहे। असुल में तव्हां ॾिसो थरपारकर ज़िले जे अंदरि थर में पीअण जे पाणी जो तमामु वॾो मसइलो रहियो आहे ऐं असां वटि पाणी जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ो ई ज़रियो खूह हूंदा ऐं खूहनि जे ज़रिए पाणी त मिलंदो ऐं उहो तव्हांखे ख़बर आहे त केतिरो महिनत तलब कमु हूंदो, छाकाणि त आउं ख़ुदि असांजा वॾा जेके हुआ उहो इन पाणी जे इन पेशे सां वाबस्ता हुआ। उन करे असांखे ख़बर आहे त उहो खूहनि जो पाणी कढी माण्हुनि ताईं पहुचाइणु केॾो हिकिड़ी तकलीफ़ ऐं महिनत तलब कमु हो। ऐं हिन वक़्तु घटि में घटि काफ़ी असांजा जेके शहर आहिनि उन्हनि में त पाणी मिले पियो आसानी सां, मिठी खे आसानी सां पाणी मिले पियो, इस्लामकोट खे मिले पियो, नंगर जी पाइप लाइन असांजे उतां वञे पई दरिया जे पाणी जे लाइ, ऐं डीपले जी जेका सा उहा पाइप लाइन ख़राबु हुई, उनजो कमु जेको सो उहो हले पियो, उहो जल्दी उहा मुकमल थी वेंदी लाइन, उनखे मिली वेंदो। चेलार में पाइप लाइन जो कमु हले पियो, उहो मिली वेंदी। जेसि ताईं आरो प्लांट्स जो तालुक़ु आहे उहो आउं सम्झां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके थर जे अंदरि वॾा कारनामा सरंजाम ॾिना आहिनि हिननि 12-13 सालनि जी हुकूमत जे दौरान, उन मां हिकिड़ो वॾो कारनामो हो। छाकाणि त पीअण जो पाणी थर जे अंदरि ही मूं तव्हांखे ॿुधायो त खूहनि जो तमामु हिकिड़ो ॾुखियो सिलसिलो हूंदो हो। उन जॻह ते पाकिस्तान पीपल्स पार्टी 8 अरब रुपयनि जी लाॻत सां 750 आरो प्लांट्स लॻाइण जो प्रोजेक्ट मनसूबो जेको सो उहो जोड़ियो ऐं उहा हिकिड़ी कंपनी पाकोसिस कंपनी आहे, उनखे उन जो कमु सौंपियो वियो। उन उते आरो प्लांट्स लॻाया आहिनि थर जे काफ़ी अरब रुपयनि जी लाॻत सां तव्हां चयो था आरो प्लांट लॻाया आहिनि, उते जे माण्हुनि खे असां पीअण जे पाणी जी सहूलियत ॾिनी आहे। अलीगुल तव्हां की था ॾिसो, तव्हां उमिरि थरपारकर ज़िले जा डिस्ट्रिक्ट रिपोर्टर आहियो, पर 750 जेके आरो प्लांट लॻल आहिनि ऐं उहो वाक़ई असीं मञूं था त सिंध हुकूमत उते लॻाया आहिनि, ऐं छा भला उते माण्हुनि खे का सहूलियत आहे या उन्हनि जी का मरमत थी आहे या हिन वक़्तु जनरली हुननि जी छा सूरत हाल आहे? नज़ीर साहब ॾिसो, शुरू में जे इंट्रो में तव्हां ॿुधायो त थरपारकर में पाणी जो जेको बुरहान आहे उहो को अॼु जो नओं मसइलो कोन्हे, इहो सदियूं पुराणो मसइलो आहे। ऐं थरपारकर जा माण्हू जेके आहिनि सदियूं कई सदियूं अॻु बि खूह जे पाणी ते उन जी जेका ज़िंदगी बसर कंदा हुआ। ऐं अफ़सोस सां चवणो थो पए त ही 21वीं सदी आहे ऐं साल 2021 में बि थर जा माण्हू जेके आहिनि उहे साॻी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। खूहनि जा जेके पाणी आहिनि उन ते उन्हनि जी ज़िंदगी आहे। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कयूं था सिंध हुकूमत जा लॻियल आरो प्लान जी, त जेके सरकारी अंग खर आहिनि उनमें 750 खां प्लस जेके आरो प्लान आहिनि उहे कागज़ी कार्रवाई में लॻाया विया आहिनि। पर उते जो थरपारकर जे ग्राउंड ते जेकॾहिं ॾिसंदासीं त उहे थरपारकर में कुझु आरो प्लान लॻाया विया आहिनि, जॾहिं त कुझु आरो प्लान 30% खां मथे आरो प्लान जेको आहे उन जो को वजूद ई कोन्हे, पर उहे कागज़ी जेका कार्रवाई आहे उन में उहे मौजूदु आहिनि। ऐं उन खां पोइ जेको आहे सो आरो प्लान जेके इंस्टॉल कया विया उहे घणे भाङे सियासत जे नज़र चढ़ी विया, वॾेरनि जे चवण ते उहे मनपसंदि जेके माण्हू उहे ॾिना विया। उनजे बावजूदि जेकॾहिं उन्हनि जी बि सार संभाल थी आहे त बि उते जा जेके माण्हू आहे रहवासी आहे उन्हनि जो फ़ाइदो हो पीअण जे पाणी जो। पर अफ़सोस आहे चवणो थो पए उन्हनि जी मरमत न थियण जे करे फ़नी ख़राबी जे सबबु उहे हिन वक़्तु जेको आरो प्लान आहे उहो आरो प्लान जो वॾे खां वॾो क़ब्रिस्तान जे चइजे उहो थरपारकर में। तव्हां की था ॾिसो जी, तव्हां चओ था 18 करोड़ रुपया ख़र्च थिया, सिंध हुकूमत खे 13 साल थिया न, 13 सालनि जे अंदरि जेके आरो प्लांट लॻाया जी बकोल अली गुल जे विज़िट कंदा हर जॻह ते वञनि था, उहे बि नाकारा बणियल आहिनि। प्रेक्टिकली जेका सूरत हाल उते इहा आहे थरपारकर में आरो प्लांट जो तमामु वॾो थर जे माण्हुनि खे फ़ाइदो थियो आहे
650 जे लॻभॻि आर ओ प्लांट्स असांजा मुकमिल थी चुका आहिनि, लॻी चुका आहिनि। पाणी उनमें मिले थो 50 साईं, उनमें 50% जेके आहिनि फंक्शनल आहिनि, 50% किथे टेक्निकल मसइलो आहे, का उते ऑपरेट नथो थिए या उतां जे ॻोठणनि जो को इशू आहे, उन करे उहो नथो थी सघे। बाक़ी उनमें 50% जेको फंक्शनल पाणी मिले पियो, न रुगो पीअण जो पीअण जो पाणी मिले पियो, न रुगो पीअण जो पाणी मिले पियो। जिते ॻोठनि में जिते उतां जी कम्यूनिटी आहे, ॻोठाणा आहिनि, उन्हनि में पाण में जेकॾहिं अंडरस्टैंडिंग आहे त उते उहो आर ओ प्लांट्स ते पीअण जे लाइ पाणी माण्हुनि जे लाइ बि मिले पियो, माल मवेशी जे लाइ बि मिले पियो पाणी। ऐं उते नंढी वॾी उते खेती बाड़ी जेका आहे उहा बि थिए पई, माण्हू सब्जियूं वग़ैरह पोखनि था, इहे बि फ़ाइदो माण्हुनि खे थिए जेको मिठी में सभ खां वॾो आरो लॻायो जेको एशिया जो सभ खां वॾो आरो प्लांट चयो वञे थो, उहो हिन वक़्तु मुकमल तौर ते तबाह लॻे केतिरी लागत सां मिठी वारो वार 2 करोड़ प्लस जेका उन ते लागत हुई, उन सां उहो करियो, जंहिंजो इफ़्तिताह जेको साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी उते करण आयो आहे। ऐं उहो टोटल जेको सोलर सिस्टम ते उते इंस्टॉल कयो वियो। ऐं उहो सोलर हिन वक़्तु कहिड़ी पोजीशन में आहे? हिन वक़्तु मुकमल तौर ते तबाह लॻे पियो। उनजा जेके फिल्टर प्लान लॻाया पिया आहिनि उहे मुकमल तौर ते तबाह लॻाया पिया आहिनि। ऐं उते जेको चौकीदार लॻियल हो उहो बि हाणे पगार बंदि हुअण जे करे उहो बि घर वेही रहे, हुनखे मुकमल तौर ते ताला लॻी विया आहिनि। हुते जेके शहर जा जेके रहवासी आहिनि उहे बि गॾनि ते उठनि ते ऐं पखालनि ते पाणी भरे रहिया आहिनि। शहर जी इहा सूरत हाल अलीगुल इहा ॻाल्हि सही थो करे त हिन वक़्तु जेको एशिया जो जंहिंखे वॾे खां वॾो आर ओ प्लांट चयो वञे, मिठी शहर में लॻल आहे। ऐं उहो आर ओ प्लांट जॾहिं लॻो त उन पाणी सप्लाई शहर में कयो। पाणी सप्लाई काफ़ी अरसे ताईं कयो, अंदाज़न साल ताईं हलियो। हा, साल ताईं हलियो, साल खां मथे अरसे ताईं हलियो, पाणी सप्लाई कंदो रहियो। पोइ उन जेके टेक्निकल मामला थिया, कोई स्टाफ जा इशूज़ थिया, ॿिया इशूज़ थिया, फंड्स जा इशूज़ थिया, उन करे उहो आरो प्लांट वाक़ई कुझु वक़्तु हिन वक़्तु उन ते कमु हले पियो। ओसलो कंपनी खे हिन वक़्तु माण्हुनि खे पीअण जे पाणी जो ओसलो कंपनी खे ठीको ॾिनो आहे। हू वरी इन सॼे असांजे आरो प्लांट जेको मिठी वारो आरो प्लांट आहे उन ते कमु हले पियो। उहो जल्दी वरी ठही वेंदो ऐं उहो पाणी माण्हुनि खे उतां सप्लाई थींदो। न रुगो मिठी, पर इस्लाम कोट में उन सते जो वॾो आरो प्लांट आहे। उन ॿिन्ही आरो प्लांट्स ते हिन वक़्तु मरमत जो कमु जेको आहे। सर, तव्हां मरमत जी बार बार ॻाल्हि करियो था। सिंध हुकूमत खे 13 साल खां वधीक अरसो थियो आहे, अञा ताईं मरमतूं हलनि पियो। कॾहिं हिननि माण्हुनि खे जेको मारूवाड़ा माण्हू आहिनि जेके परे परे ताईं, तव्हां पाण ॾिसंदा हूंदव, गॾ ॿधी उठ ॿधी जेके पाणी औरतूं वञनि थियूं, पाणी वञी छिके कढनि थियूं, हिकिड़ो दॿो निकिरे थो। 13 साल थिया आहिनि, अञा ताईं मरमतूं पियूं हलनि। कॾहिं हिननि माण्हुनि खे पाणी मिलंदो? ऐं ॿिए नंबर ते जेके बॉर्डर एरिया जे अंदरि आहिनि, थर रुगो सिर्फ़ु इहे शहर कोन्हनि, मिठी, इस्लाम कोट, नंगर पार्क, डिपलो, इहे शहर जे इलाइक़नि, पर हेठियुनि इलाइक़नि जी छा सूरत हाल आहे? साईं ॾिसो न, असांजा काफ़ी हंधनि ते ॻाल्हि नंगर पार्कर तालुके जे अंदरि बि इलाही हंधनि ते आरो प्लांट्स लॻा आहिनि। हिन वक़्तु नंगर पार्कर तालुके जे नंगर पार्कर शहर ताईं मिठे पाणी जी पाइप लाइन जेका आहे, दरिया जो पाणी पहुचाइण जी पाइप लाइन नंगर पार्कर शहर ताईं पहुची चुकी आहे। विच में थोरो मसइलो आहे, हीअ जेको कोयले जी खोटाई हले पई या ब्लॉक 1 में, इन जे करे थोरो उन में का दिक़त थी आहे। उहा बि जल्दी हल थी वेंदो ऐं मिठो पाणी जेको नंगर पार्कर शहर ताईं पहुची वेंदो। डायली जे काफ़ी तालुकनि, काफ़ी यूसीज़ में आरो प्लांट्स लॻल आहिनि, उते फंक्शनल आहिनि, छाछरे में बि लॻल आहिनि, इलाही हंध ते। ॾिसो, हाणे हिकिड़ो अहिड़ो इशू आहे जेको हिकिड़ी हुकूमत हिकिड़े पंहिंजे दौर में त उहा को मुकमल करे नथी सघे। पाणी जो इशू आहे वरी मिठी शहर खे मिठो पाणी पीअण जे लाइ मिले थो, मिठी शहर खे मिले थो, इस्लाम कोट खे मिले पियो। ॾिसो, विच में जेके बि एरिया, जेके बि ॻोठ अचनि था, उन्हनि सभिनी खे पीअण जे लाइ न रुगो पाण खे पीअण जे लाइ पाणी मिले थो, पर उन्हनि जे चौपाई माल खे पीअण जे लाइ मिठो पाणी मिले थो। मिठी में मिठो पाणी सिर्फ़ु महीने में हिकु दफ़ो मिले थो, जेको 1 कलाक जे लाइ हले थो। उहो पाणी ज़ेर ज़मीन जेके टांका ठहियल आहिनि उन में जमा करे शहरी जेको रखंदा आहिनि, जेको 10 ॾींहं खां मथे कोन थो हले। उनखां पोइ वरी जेका ज़िंदगी आहे उहा जेके टैंकर माफ़िया उते आम जाम में टैंकर माफ़िया जे आवाम जेको आहे सो उनजे रहम करम थिए। ऐं उन सां गॾोगॾु साईं जी ॿुधायो त नंगर पार्क मिठे पाणी जी लाइन पहुची वई। उहा अॼु ॾींहुं ताईं नंगर पार्क जो ख़्वाबु जेको मिठे पाणी पीअण वारो, उहो नंगर पार्क जे वासियुनि जो ख़्वाबु पूरो थियो ई कोन्हे। उहा पाइप लाइन जीअं नंगर पार्क जो ओरियां तक़रीबन 20 खां 30 किलोमीटर ताईं ओरियां जिते बंदि थी आहे, उतां खां अॻिते हुनजो तव्हांजी ॻाल्हि जारी रखंदासीं। नाज़रीन वटि था नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं।
नाज़रीन नंढी साईं खां पोइ वरी सीधा सां गॾु हाज़िर आहियूं। अलीगुल तव्हां चयो पिया नगर पार्कर में माण्हुनि खे का बि सहूलियत कोन्हे, सिर्फ़ु पाइप लाइन जेका विछाई पई वञे उते माण्हुनि खे माना त ख्वाबनि कॾहिं असांखे मिठो पाणी मिलंदो। बिल्कुलु नज़ीर साहिब, नंगर पार्कर में हिन वक़्तु जेका पाणी जी सूरत हाल आहे उहा कंहिंखां बि लिकियल छुपियल कोन्हे। नंगर पार्कर छाछरो डायली में तमामु घणी पाणी जो बहिरान आहे। नंगर पार्कर में आरो प्लान जेको लॻल आहे उहो बि नाकारा बणियो पियो आहे ऐं पाइप लाइन जेका नंगर पार्कर ताईं पहुचणी उहा हिन वक़्तु ताईं गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी उनजा बार बार टेंडर निकिता, पर उहा नंगर पार्कर शहर ताईं मिठो पाणी न पहुतो। उन सां गॾोगॾु मिठी खां तक़रीबन 30 किलोमीटर ते नंढो शहर चेलार आहे जंहिंजी आबादी 20,000 आहे, उते बि वॾो आरो प्लान नस्ब कयो, पर बदकिस्मती सां उन आरो प्लान खे ताला लॻाया पिया आहिनि। जेके चेलार जा रहवासी आहिनि उहे खारो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। उन खां अॻिते हलिया हलंदासीं तालको छाछरो ऐं तालके डायली ॾांहुं, उते मिठे पाणी जो तसवर ई कोन्हे। जेकॾहिं मिठो पाणी उते घुरियो थो वञे त हू चवंदा आहिनि त असांखां भले गे घुरी वठो त मिली वेंदो, पर असां वटि मिठो पाणी कोन मिलंदो। इहा तालके छाछरे ऐं तालके डायली जी सूरत हाल आहे। सुबुह जो तव्हां तालके छाछरे ऐं डायली जे रोडनि ते निकिरंदा तव्हांखे मंज़र मिलंदा। तव्हांखे फुटेज में बि उहे हिन वक़्तु असांजा नाज़रीन ॾिसी रहिया हूंदा त मासूम ॿारड़ा जेके आहिनि उहे गॾनि ते उठनि ते जेको मिठे पाणी तलाश में आहिनि। हालांकि उते मिठो पाणी कोन्हे, पर खूह जो जेको पाणी आहे उनजे पोयां हुननि जी जेका ज़िंदगी उहा दरबदर आहे। पाणी जी हासिलात जे लाइ न रुॻो हुननि जी ज़िंदगी दरबदर आहे, पर उन सां गॾोगॾु जेके उते मासूम ॿार आहिनि उन्हनि जी ज़िंदगी दाव ते लॻल आहे, उनजो मुस्तक़बिल जेको आहे उहो दाव ते लॻल आहे। उन सां गॾोगॾु थर जूं जेके औरतूं आहिनि उन्हनि जा जेके ॿनियुनि सां गॾोगॾु जेके घर जा कम हुआ उन्हनि में पाणी जो तमामु वॾो घर आहे। सुबुह जो घर जा 4 भाती जेसिताईं पाणी जी हासिलात लाइ पंहिंजा घर छॾे नथा वञनि तेसिताईं शाम ताईं हुननि खे पाणी जो घड़ो घर में नथो मिले। तव्हां की था ॾिसो जीअं अलीगुल जी इहा ॻाल्हि आहे त माना पाणी उन इलाइक़नि में मिले कोन पियो। जिते बि आरो प्लांट बंदि आहिनि उते जे माण्हुनि खे हिन वक़्तु पाणी जी भला कहिड़ी सहूलियत आहे। हिकिड़ा त जीअं बकुल तव्हांजे पहिरीं खूह हूंदा हुआ, उन खां अलावा असीं ॾिसूं पिया त खूहनि ते हींअर वॾी रश हूंदी आहे, जीअं को गॾ ॿधे पियो पाणी कढंदो आहे, को उठ ॿधे पाणी पियो कढंदो आहे। ऐं उते भला उन्हनि इलाइक़नि जे अंदरि ऐं ख़ासि तौर ते उन खां वरी हेठियनि इलाइक़नि जे अंदरि भला कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि पीअण जे पाणी जो। असल मेन आहे पीअण जो पाणी। जॾहिं उहो माण्हुनि खे न मिले त ज़ाहिर आहे उते बीमारियूं थींदियूं, उते सभु ॿिया बि इशू थींदा। ॾिसो थर जे ॿारड़ियुनि जे अंदरि जिते जिते आरो प्लांट्स आहिनि उते त माण्हुनि खे पाणी पीअण जी सहूलियत मिली आहे। जिते न आहिनि उते त रवायती उहो असां वटि जेको खूह जो पाणी आहे, खूह मां ई पाणी माण्हुनि खे मिले थो। ऐं ॿियो को बि फ़िलहालु कोन्हे। ॿियो बरसातनि में जेके तरायूं वग़ैरह आहिनि भरजनि थियूं उहे 2-4 महीना पाणी हले थो। या असां वटि ॿियो हिकिड़ो घरनि जे अंदरि पाणी स्टोर करण जे लाइ टैंक्स जेके आहिनि उहे असांजा उते ठहियल हूंदा आहिनि। तक़रीबन हर घर में ॿारड़ी में तव्हां जिते बि ईंदो त उते मिठे पाणी जे लाइ उहो टैंक्स पंहिंजा 2 बोरियुनि जे या सीमेंट जे हवाले सां या 3 बोरियुनि जा 1 बोरी जो उहो टैंक ओॾो ठाहे छॾींदा जेके 2-2, 3-3 महीना उन्हनि पाणी स्टॉक करे रखंदा आहिनि। उहो पीअण जे लाइ पाणी उते माण्हू जेके उहो इस्तेमालु में आणींदा आहिनि। इन करे पाणी जो वाक़ई जीनन हिकिड़ो इशू आहे ऐं उहो पीपल्स पार्टी उनजे लाइ एफर्ट्स वरिता आहिनि, उनजे लाइ क़दम खयां आहिनि त थर जे अंदरि पीअण जे पाणी जो मसइलो हल थिए। उहा ई ॻाल्हि नज़र में रखंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन ॿियो को ॾिसो हिन वक़्तु असां का नहर या का जेको सो दरिया जो पाणी कंहिं वाह जी खोटाई आहे उहो हिन वक़्तु एॾो वॾो प्रोजेक्ट नथो थी सघे। त फिलफोरी जेको प्रोजेक्ट आहे उहो आरो प्लांट्स जो आहे। आरो प्लांट्स इहो त तव्हांजो खारो पाणी जिते आहे उहो मिठो पाणी थी थो वञे, कन्वर्ट थी थो मिठे पाणी में ऐं मिठो पाणी पीअण जे लाइ मिले थो। इहो हिकिड़ो तजुर्बो बि थियो आहे ऐं माण्हुनि खे इहो तजुर्बो हिकिड़ो कामयाबु थियो आहे। ईअं न आहे त इहो को फेल थियो आहे। हा, इहो ज़रूरु मसइला थिया आहिनि, उहो सिर्फ़ु उनखे आरो प्लांट्स खे ऑपरेट करण में उते उनखे मेंटेन करण जहिड़ो मसइलो थियो आहे। उन में उहो मैकेनिज़म असां अञा ताईं मतिलबु उहो मैकेनिज़म न जुड़ी सघियो आहे। उन करे उते जी ब्यूरोक्रेसी ॾिसो बेसिक जेका शइ आहे उहा म्यूनिसिपल सर्विसिस आहिनि। मिसाल पाणी मुहैया करणु, ड्रेनेज सिस्टम, इहे म्यूनिसिपल सर्विसिस आहिनि। इहे बलदियाती लोकल इदारनि जो कमु आहे, उहे माण्हुनि खे मुहैया कनि। उन्हनि ते कंहिंजी वाच आहे? जीअं तव्हां चओ था म्यूनिसिपल कमेटी जो कमु आहे, तव्हांजे इलाइक़े जे अंदरि ज़िले जे अंदरि 7 टाउन कमेटियूं आहिनि, 1 म्यूनिसिपल कमेटी आहे ऐं 64 यूनियन काउंसिल आहिनि। ऐं इन्हनि सभिनी में फंड अचनि था। टाउन कमेटी में बि साॻिया फंड अचनि था जेके पहिरीं चेयरमैन जे दौर में हुआ। यूनियन काउंसिल में बि साॻा फंड अचनि था। हिकिड़े सेक्रेटेरिएट 7 खां 8 चार्जूं आहिनि ऐं उहे भला फंड ख़र्च थियनि था। जेकॾहिं हिकिड़ी यूनियन काउंसिल जो मिसाल जे तौरु 5 लाख या 7 लाख रुपया जेको फंड अचे थो, छा उन्हनि 2-3 ॻोठनि जे अंदरि या कंहिं ॻोठनि जे अंदरि इहे हर महीने जे अंदरि हिकिड़ो को टैंक कोन था क़ाइमु करे सघनि, हिकिड़ो को खूह कोन था ठाहे सघनि जीअं उते जे माण्हुनि खे 2-2 महीननि जो स्टॉक जेको पाणी पींदा हूंदा ज़ाहिर आहे। बुनियादी तौर ते ऐं ॻाल्हि इहा पियो करियां त
त लोकल बॉडीज़ जेके आहिनि या म्यूनिसिपल जेके सर्विसिस आहिनि उन्हनि जो कमु आहे उहे उते मुहैया कनि। उन हवाले सां ही मैकेनिज़म ज़रूरु आहे उते पंहिंजो आर ओ प्लांट्स खे मेंटेन करणु, उनखे ऑपरेट करण जो, उहो जुड़ी न सघियो आहे। उन में ब्यूरोक्रेसी जो रोल आहे, ॿियनि मामलनि जो रोल आहे। त पहिरीं हीअ असां जेके पाकोसिस कंपनी हुई उन पे सॼो इहे आर ओ प्लांट्स लॻाया ऐं उनखे हलाया, पाणी जो आवाज़ उथारे थो त पब्लिक हेल्थ जेका आहे उहा वरी इल्ज़ाम हणंदी आहे म्यूनिसिपल कमेटी ते, ऐं म्यूनिसिपल कमेटी वारा वरी चवंदा आहिनि त असांखे डिप्टी कमिश्नर जी इजाज़त कोन्हे ऐं उते पाणी नथो ॾिनो वञे, जॾहिं त उते जेको मिठे पाणी जो जेको वॾो टांको ठहियल आहे उहो उते क़ाइमु लॻो पियो आहे। उहो उन में हर वारे पाणी हर महीने ईंदो आहे, पर उहो शहरनि खे पाणी उन मिक़दार में नथो ॾिनो वञे जेतिरी घुर्ज आहे। पर उहो साॻी टैंकर माफ़िया उते लॻाया पिया आहिनि। 72 जेके माण्हू आहिनि उन्हनि जो टैंकरूं आहिनि, उन्हनि खे उते पाणी में ॾिनो वञे। ऐं अहिड़ी तरह पब्लिक हेल्थ जा जेके SDO जो जेके इंजीनियर जो जेके पोस्टूं आहिनि उहे केतिरनि सालनि खां ख़ाली पियूं आहिनि, उहे अञा ताईं कोन भरिजी सघियूं आहिनि। ऐं गुज़िरियल साल जॾहिं सैलाब वारे सूरत हाल उते पेश आई तॾहिं फोकल पर्सन सईद सरदार शाह खे उते चूंडियो वियो। सरदार शाह आयो, असां उते उनखे जेका उते जे ड्रेन सिस्टम हो उहो असां उनजी विज़िट करायो। उनजी का सफ़ाई सुथराई कोन्हे, उते जेको ड्रेन जो सिस्टम उहो तबाह लॻे पियो, जंहिंजे करे हिन वक़्तु बि पाणी जेके लाइनूं आहिनि मिठी जूं उहे जेके ज़मीन जे अंदरि खोटाइनि पियूं आहिनि उहे सॼियूं तबाह लॻियूं पियूं आहिनि। मिठी शहर में पाणी जी तमामु वॾी खोटे, ॿाराड़ी जे जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में मिठे पाणी जो को तस्वुर ई कोन्हे। आर ओ प्लान जेके आहिनि उहे अञा ताईं बंदि लॻिया पिया आहिनि, जंहिंजे करे जेको थर में जेको पाणी जी सूरत आहे उहा छा सबबु आहे? तव्हां तमामु पुराणा आहियो मिठी जा, ऐं तव्हां उते हर सियासतदान जेके बि अचनि था ज़ाहिर तव्हां सां उते मुलाक़ातूं कंदा आहिनि। ऐं हिन वक़्तु तव्हां ॿुधायो 7 टाउन कमेटियुनि, हिकिड़ी म्यूनिसिपल कमेटी आहे, 64 यूनियन काउंसिल, इन्हनि सभिनी ऐं इन खां अलावा पब्लिक हेल्थ खातो हले था, अरबनि रुपया वञी हिननि जी बजट थिए थी, पर इहा वारा किथे ख़र्च थिए थी? सिर्फ़ु इहो असीं कोन था चऊं त मिठी सिर्फ़ु मिठी शहर या डिपलो शहर, नंगर पार्कर शहर, बाक़ी हिननि जे हेठियां इलाइक़ा आहिनि, खोड़ सारा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते वञण जो रस्तो कोन्हे, जिते 4 व्हील गाॾी खां सवाइ माण्हू वञी कोन थो सघे। मतिलबु टाउन कमेटियूं त हर इलाइक़े जे अंदरि मौजूदु आहिनि, पर इन्हनि जो पैसो केॾां थो वञे? इहे सिर्फ़ु पाणी जेकॾहिं उनखे मुहैया कनि तॾहिं का शिकायत घटिजी कोन थी सघे? न ॾिसो न, पाणी बिल्कुलु पहुचे थो, फंड्स जेके मिलनि था उहे फंड्स इस्तेमाल बि थियनि था, सही इस्तेमाल थियनि था, सही इस्तेमाल जेके टाउन कमेटियुनि जा 100% जेकॾहिं परफेक्ट चवंदो उहो त किथे बि कोन्हे। असांजे मुआशरे समाज जी जेका सूरत हाल आहे, बहरहाल उन जे बावजूदि काफ़ी कमु थियो आहे, काफ़ी बहितर हवाले सां। का बि हिकिड़ी मिसाली यूनियन काउंसिल असांखे ॾसियो, थरपारकर जे अंदरि हिकिड़ी मिसाली यूनियन काउंसिल ॾसियो, हिकिड़ी मिसाली टाउन कमेटी ॾसियो जिते सॼो फंड लॻो हुजे ऐं उन यूनियन काउंसिल जे चेयरमैन खां करे अॼु जेके सेक्रेटरी वेठा आहिनि उन्हनि को बि मिसाल क़ाइमु कयो हुजे, वञी हिकिड़ो स्कूल सुठो ठाहियो हुजे। साईं ॾिसो, वञी मिसाल तव्हांखे ऐं म्यूनिसिपल कमेटी मिठी जो ॾियंदो, ॿियनि खे छॾियो शहर जो तव्हां म्यूनिसिपल शहर जो तव्हां ॾिसो, शहर जा तव्हां हींअर हलो मूंसां गॾु हलो, मां तव्हांखे शहर सॼो विज़िट करायां थो। शहर जो रोड रस्ता तव्हां ॾिसो, शहर जो ड्रेनेज सिस्टम तव्हां ॾिसो, शहर में पाणी सप्लाई जेका अलीगुल ॻाल्हि कई, हा वाक़ई शहर जेको उहो हिन वक़्तु शहर जी आबादी तमामु घणी वधी आहे, ॿाराड़ी जो माण्हू तमामु घणो आयो आहे। उहो जॾहिं 10, 15, 20 हज़ार माण्हू हुआ त ही उन वक़्तु जूं असांजी लाइनूं वग़ैरह ठहियल आहिनि। हिन वक़्तु 1 लख खां मथे जेका शहर जी आबादी आहे, ज़ाहिर उते दिक़त ज़रूरु आहे, परे परे ताईं जेके कॉलोनियूं नयूं नयूं ठहियूं आहिनि उन्हनि ताईं पाणी पहुचाइण जो मसइलो आहे, पर वरी बि म्यूनिसिपल कमेटी जेका असांजी कोशिशि कई आहे त उन्हनि माण्हुनि ताईं पाणी पहुचे ऐं मिठी जे तक़रीबन माण्हुनि ताईं। त कॾहिं बि तव्हांजे आॾो को एॾो वॾो एहतिजाज रिकॉर्ड न थियो हूंदो तव्हांजी मीडिया में कॾहिं बि त मिठी जे माण्हुनि पाणी जे लाइ मिठो पाणी जेको ॾिसो 15 खां 10 ॾींहंनि में हिकिड़ो दफ़ो मिठो पाणी मिले थो। ऐं रवायती तौर ते थर जा माण्हू अॻे असां जेके मिठो पाणी पीअंदा हुआसीं या बरसातनि जो पाणी उहो बि स्टॉक करे रखंदा हुआसीं, घरनि जे अंदरि असांजे टैंक ठहियल आहिनि जेके असां सिर्फ़ु पीअण जे लाइ इस्तेमालु करियूं था। बाक़ी कपिड़े लटे जे लाइ, व्यंजन जे लाइ ॿियो पाणी जेको आहे उहो असां बोरिंग जो पाणी, खारो पाणी जेको अचे थो उहो अल्टरनेट डे ते असां तक़रीबन सॼी मिठी में सप्लाई थींदो आहे, उन ते सॼो इस्तेमालु करियूं था। पाणी जी शहर में हरूभुर को एॾी वॾी शिकायत न आहे, बाक़ी परे वारियूं कॉलोनियूं आहिनि जेके नयूं कॉलोनियूं आहिनि उन्हनि ताईं ज़रूरु अञा पाणी जी रसाई थी सघे थो, न थी हुजे। ऐं कोशिशि आहे त उन्हनि ताईं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी म्यूनिसिपल इदारे जी या पब्लिक हेल्थ वारनि जी उहा कोशिशि आहे उन्हनि ताईं बि
असीं पाणी उन्हनि साईं, माण्हुनि ताईं रखा पहुचायूं। तव्हांजी ॻाल्हि जारी रखंदासीं। नाज़रीन वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर जी। नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। जी सर, तव्हां जी ॻाल्हाए पियो माना मिठी खे हिकिड़ो असां मिसाल ई ठाहियो आहे। ज़ाहिर आहे मिठी थरपारकर ज़िले जो हेड क्वार्टर आहे, उन में MPA MNA वेंदे ताईं सॼी क़यादत पीपल्स पार्टी वञे थी उते आहे। पर जनरली सूरत हाल इहा थर जे माण्हुनि जो जेको गुज़र सफ़र तक़रीबन चौपाई माल थिए, उते असीं ॾिसूं था चौपाई माल खे बि पीअण जो पाणी जेको आहे उहो या त खारो मिलंदो थो, तक़रीबन घटि थो मिले, माण्हुनि खे कोन थो मिले जेको माल खे छा मिलंदो। पर हींअर ताज़ियूं बरसातनि जी सीज़न अचण वारी आहे, बरसातनि जी मौसम अचण वारी आहे, ऐं थर जो सॼो सिस्टम हले थो बरसातुनि ते। मतिलबु उते जेके तरायूं आहिनि या जेके डैम आहिनि उन्हनि जी छा सूरत हाल आहे? जेकॾहिं सॼो साल गुज़री थो वञे ईअं त कोन्हे उन्हनि में वारी भरिजी थी वञे, उन में पाणी स्टॉक नथो थिए। न ॾिसो न, इहो ख़ासि तौर ते नंगर पार्कर जे इलाइक़े में जेको जबलू इलाइक़ो आहे ऐं जबल तां जेके वॾियूं नयूं जेके नदियूं निकिरंदियूं आहिनि, त असांजी कोशिशि हुई त नंगर पार जो पाणी जेको ज़ाया थी थो वञे, कारुंजर जबल तां जेके नयूं निकिरनि थियूं, भटियाणी गोरदरो नदियूं ॿियूं नदियूं नंढियूं नंढियूं निकिरनि थियूं, अॻे छा हूंदो त उनजो समूरो पाणी सॼो रणक में हलियो वेंदो, रण कच्छ में हलियो वेंदो ऐं समूरो पाणी ज़ाया थी वेंदो। हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी त कोशिशि कई आहे त इन नदियुनि ते नंढा नंढा स्मॉल डैम्स जेके आहिनि उहे ठाहे इन पाणी खे उते स्टॉक कजे ऐं उहो माण्हुनि जे पीअण जे लाइ सभ खां पहिरीं प्रायोरिटी पीअण जे पाणी जे लाइ उहा इस्तेमालु थियणु खपनि। सेकेंड प्रायोरिटी आहे एग्रीकल्चर जे लाइ उहो पाणी ठहिया आहिनि, ठही विया आहिनि, कुझु ठही विया आहिनि, कुझु ते कमु हले पियो ऐं कुझु जा हाणे टेंडर थियण वारा आहिनि। त इहे इलाही सारा डैम्स आहिनि जेके नंगर पार्कर तालुके जी पब्लिक हेल्थ वारनि जे हवाले या ॿियो केरु पियो ठाहे? न, हिननि जो पंहिंजो आहे, स्मॉल डैम्स वारनि जी पंहिंजो हिकिड़ो शोबो आहे, उहे एग्रीकल्चर वारा उहे कनि पिया। अलीगुल तव्हांखे था ॾिसो नंगर पार्कर जा हुजनि इलाइक़ा या जेके डायली हुजे या छाछर जा इलाइक़ा हुजनि, जेके तरायूं आहिनि, सॼो साल असीं ॾिसूं था त हुननि आसिरे में वेंदा आहिनि त बरसातूं अचनि थियूं। भला इहे जेके तरायूं लटिजी थियूं कोन थियूं वञनि, त बाक़ी त ॾिसो हिन वक़्तु जेका गर्मी जी सख़्तु मौसम आहे, हवा तेज़ लॻे थी ऐं वारी उॾामे थी, इहे त उन्हनि जी कॾहिं भला सफ़ाई थिए थी? बिल्कुलु नज़ीर साहब, नंगर पार्क में जेको डैम ठहियल आहिनि उहे काफ़ी तइदाद में डैम ठहियल आहिनि, जंहिंमें सिमाल डैम बि आहिनि ऐं उनखां अलावा वॾा डैम बि आहिनि। ऐं नंदलाल साहिबु इहा दावा कई पीपल्स पार्टी जे दौर में उहे डैम क़ाइमु कया, उनखां अॻु में डैम जी जेका शुरूआत हुई उहा थी चुकी हुई। ऐं हिन वक़्तु जेके नंगर पार्क में जेके डैम आहिनि उन्हनि जी सूरत हाल इहा आहे त नंगर पार्क में एंटर थींदे भोडेसर डैम थो अचे, उनजो तव्हां विज़िट कंदा त उनमें अलाए केतिरा वण जेके आहिनि उहे उगी चुका आहिनि, सालनि खां वठी उनजी का सफ़ाई कोन थी आहे ऐं उनजे पासे ते जेके दीवार बदली उहा दीवार हंधा हंधा टुटी चुकी आहे। गुज़िरियल साल बि साॻी असां दावूं कयूं उन डैम खे मरम्मत करण जे लाइ, पर उन डैम जी मरम्मत न थी सघी। नतीजे में नंगर पार्कर या जनरली पूरे ज़िले इहो सिर्फ़ु नंगर पार्क में डैम ठहियल आहिनि ऐं उन्हनि जी इहा सॼी सूरत हाल आहे। उनखां पोइ राणपुर डैम आहे ऐं अहिड़ा काफ़ी ॿिया भटियाणी डैम आहे, उहे जेके डैम ठहिया पिया आहिनि उहे उन्हनि जा तर जेके आहिनि उहे टुटा पिया आहिनि। नतीजे में जेके जबल खां पाणी लही थो अचे उहो डैम में त अंदरि गॾु थिए थो, पर उहो ॿ ॾींहं अंदरि रही कोन थो सघे, जंहिंजे करे उहो पाणी सॼो ज़ाया थो थी वञे। उन सां गॾोगॾु थरपाकर में बरसाति थींदी आहे। नंदलाल साहिब बि इहा ॻाल्हि कई त बरसाति जो पाणी जेको जमे करे ॿियो को अल्टरनेट कोन्हे, बारिश जो पाणी जेको आहे ॻोठनि जी जेके तरायूं ठहियल आहिनि उन्हनि में जमा थींदो आहे ऐं उहो 1 खां 2 महीने ताईं इस्तेमालु कयो वेंदो आहे। पर सिंध हुकूमत चाहे चूंडियल नुमाइंदा इनखे पाणी जे मसइले खे कॾहिं संजीदगी सां वरितो ई न आहे। असेंबली में कॾहिं आवाज़ उथारियो त न असांखे हीअ शयूं खपनि थियूं। थर में त ज़ाहिर ॾुकार थिए थो, मीडिया खणे थी, उन खां पोइ सभु को वञे थो उते ॾिसनि था, उहो मिठी ताईं महदूद हुजनि था। बसि जेकॾहिं थर में जेकॾहिं ॾुकार जी सूरत हाल थिए थी त जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन 4 तकरीरूं वधीक थी वेंदियूं आहिनि, उनखां अलावा ॿियो को बि हल कोन थींदो आहे। छा सबबु आहे? हमेशह इहा दावा रहंदी आहे त थरपारकर ज़िले जे अंदरि वेंदे नंगर पार्कर ताईं अरबाब गुलाम रहीम जी हुकूमत हुई, उन ई सॼा तरक़ियाती कमु कराए। पीपल्स पार्टी जा भला कहिड़ा अहिड़ा जेके मेन कम आहिनि, ऐं जेकॾहिं रोड हिन वक़्तु असीं ॾिसूं पिया थरकोल जे करे त रोड त सुठा ठही विया आहिनि, पर पीपल्स पार्टी जा कहिड़ा अहिड़ा जेके मनसूबा आहिनि जेके पीपल्स पार्टी ॾिना वञनि? हमेशह इहा दावा कई वञे थी त अरबाब गुलाम रहीम जे टाइम ते इहे रोड रस्ता सभु ठाहिया ऐं पीपल्स पार्टी जी हुकूमत में कोन ठहिया आहिनि। जेके बि जेके सियासी माण्हू वञनि था या PPNT माण्हू वञनि था उते प्रेस कॉन्फ्रेंस कनि था। अरबाब गुलाम रहीम जे दौर में ज़रूरु रोड रस्ता ठहिया, पर हिकिड़े महदूद ऐं मख़सूस इलाइक़नि ताईं, ठीकु आहे। सिर्फ़ु उन्हनि इलाइक़नि में ख़ासि तौर ते डीपले तालुके में जेका उन्हनि जो तको ऐं उन्हनि जा पंहिंजा माण्हू आहे उते उनजा रोड रस्ता ठहिया। हींअर सॼे थर में हींअर तव्हां वञी ॾिसो त सॼे थर जे अंदरि तव्हांखे वधि खां वधि जेका रोड रस्ता नज़र ईंदा। 100 किलोमीटर रोड जेका इहा गुज़िरियल 12-13 साल जी हुकूमत में 100 किलोमीटर 1100-1200 किलोमीटर खां बि मथे, मतिलबु 100 किलोमीटर रोड्स नवां रोड बि ठहिया आहिनि। पुराणा रोड जेके अरबाब रहीम जे दौर में थिया उन्हनि जी मरम्मत बि थी आहे।
बाक़ी तव्हां जेका ॻाल्हि करियो पिया त आउं चवां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा 4-5 वॾा कारनामा सरंजाम आहिनि थर जे अंदरि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सभ खां वॾो कारनामो जेको आहे उहो थर जे कोयले जी तरक़ी आहे, थरकोल मनसूबे जी तरक़ी आहे। थरकोल मनसूबे जी तरक़ीअ सां थर सॼी जेका असां उते हींअर प्रैक्टिकली उते बिजली पैदा थी चुकी आहे। उहा बिजली असांजी नेशनल ग्रिड में बि वञे पई ऐं थर जे अंदरि इलाही सारा मुआशी जेके सो ज़रिया पैदा थियनि माण्हुनि जे लाइ, रोज़गार रोज़गार मिलियो आहे हा यकीनन मिलियो आहे। उनमें नाइंसाफ़ी ज़रूर सर, आहे, घर में रोज़गार उनमें जो नाइंसाफ़ी जेको ज़रूर उते आहे। कारनामो ॾिना आहिनि, उन्हनि जो नतीजो इहो आहे त हर रोज़ डेली 4 खां 5 ख़ुदकुशियूं पियूं थियनि। उनमें थर जी जेके औरतूं आहिनि, थर जा जेके मर्द आहिनि, उहे बेरोज़गारी उनजा सबबु, ॿिया इशू बुख ऐं आहिनि। बदाली उहे- सबबु उहे- उहे ख़ुदकुशियूं करे रहिया ख़ुदकुशीअ आहिनि। सबबु इहा ॿिया पीपल्स आहिनि। पार्टी जी कारकरदगी इहा आहे, थर पार इहा करे। पीपल्स पार्टी जो कोन्हे, इहा उनजी ख़ुदकशी जा सबब ॿिया आहिनि। हीअ आउं तव्हांखे ॿुधायां पियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वॾे खां वॾा जेके कारनामा सरंजाम आहिनि उहो सभ खां पहिरीं इहो आहे त थरकोल मनसूबे जी तरक़ी आहे। उहा जेका हींअर बिजली पैदा थी चुकी आहे, उन सां उते मुआशी ज़रिया पैदा थिया आहिनि, रोज़गार जा ज़रिया पैदा थिया आहिनि। हा वाक़ई तव्हां जेका ॻाल्हि कई त थर जे माण्हुनि खे रोज़गार मिलियो आहे, पर उन में नाइंसाफ़ी ज़रूरु आहे। जेको जंहिं तरीक़े सां थर जे मैनेजमेंट वग़ैरह में थर जे माण्हुनि खे रखणु खपनि त उहे थर जे माण्हुनि खे उते नज़रअंदाज़ ज़रूरु कयो आहे, पर वरी बि मेजॉरिटी थर जा माण्हू लेबर में हेठे उते मुलाज़िमत में उहे तमामु घणो थर जो माण्हू आहे, कमु करे पियो। ऐं उन खां पोइ ॿियो वॾो जेको कारनामो सरंजाम ॾिनो उहो ॾुकार जे वक़्त में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे पारां थर जे 3 लख ख़ानदाननि खे मुफ़्त में कणक फ़राहम करणु, इहा हिन पाकिस्तान जी तारीख़ जी वॾे खां वॾो कमु आहे। कंहिं बि हुकूमत अॼु ॾींहुं ताईं कोन कयो आहे त 3 लख ख़ानदाननि खे मुफ़्त में खाधो। ऐं टियों आउं तव्हांखे ॿुधायां पियो न, टियों कारनामो जेको आरो प्लांट जो, जंहिंखे तव्हां चओ पिया आरो प्लांट्स ख़राबु आहिनि, वरी बि पीपल्स पार्टी 800 न ॾिसो मूं चयो त टेक्निकल कुझु शयूं 650 त मुकमल थी चुका आहिनि ऐं उन मां 50% मथे फंक्शनल आहिनि, कुझु टेक्निकल इशूज़ जे करे बंदि आहिनि या उते मेंटेनेंस नथा कनि। हा फंड रिलीज़ थी विया आहिनि, फंड ते आहिनि। ॾिसो हाणे सिविल अस्पताल मिठी जे अंदरि जेको आरोप्लान क़ाइमु कयो वियो उन ते ऑपरेटर कोन्हे, उहो आरोप्लान बंदि लॻे पियो। सिविल अस्पताल में मिठी मिठे पाणी जी सहूलियत आहे का? आरोप्लान लॻे पर उहो आरोप्लान बंदि लॻो पियो आहे। मिठो पाणी उते मिले थो, मिठी अस्पताल में आरोप्लान आहे, ॿियो पाणी उते पंहिंजे लाइन ज़रिए अचे थो मिठो पाणी अस्पताल में। त मूं उहा ॻाल्हि पे कई त टियों कारनामो जेको इहो हो पीपल्स पार्टी जो आरो प्लांट्स जो, त आरो प्लांट्स इलाही शहर ॻोठनि ऐं इहो जेकॾहिं कामयाबी सां इनखे असीं मैनेज करे उते सॼो ज़िलो पीपल्स पार्टी माण्हुनि जी शिकायत छाकाणि पीपल्स पार्टी माण्हुनि जी ॾाढो जवाबदार आहे। माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट ॾिए थो, मैंडेट ॾिए थो, उन करे जेका बि रड़ थिए थी, जेका दांह थिए थी, पीपल्स पार्टी उन ते गौर वीचार करे थी, उहो मसइलो हल करे उनजो हल कयो आहे। हींअर पाकिस्तान पीपल्स पार्टी ओसलो कंपनी खे उनजो ठीको ॾिनो आहे त तव्हां जेके बि आरो प्लांट्स आहिनि, मिठी जे आरो प्लांट्स खां वठी इस्लामकोट खां वठी जेके थर जे अंदरि जिते बि लॻाइनि, जेके बि ख़राबु आरो प्लांट्स आहिनि उनखे वरी फंक्शन करियो। ऐं छा उते इशू आहे, छा उते मसइलो आहे, किथे ऑपरेटर कोन्हे, किथे ॿियो को इशू आहे, त उहो इशू हल करे उन सभिनी खे फंक्शनल करियो। उहो ठीको हींअर ओसलो हिकिड़ी कंपनी आहे, कंपनी कमु शुरू करे छॾियो आहे। उन कंपनी आरो प्लांट्स हणी वई आहे न उहा कंपनी, हलनि नथा। उन लाइ वरी हाणे ॿी कंपनी खे आई आहे, उहो कमु यकीनन हलंदा, उहो हलाइणा त पवंदा न साईं। कोन जो मैकेनिज़म ॻोल्हणो पवंदो सर। इहे आरो प्लांट लॻा न ऐं हलिया कोन्हनि, जेके कुझु हलनि था। जेको मिठी जो जेको मेन चवे पियो त मिठो आरो प्लांट बंदि आहे, केतिरो अरसो थियो आहे जेको हिननि ते पैसा बि ख़र्च थी हलिया आहिनि, हलनि कोन पिया साईं। कुझु अरसे खां बंदि, ॾिसो न हर आरो प्लांट सभिनी खे जेतिरो अरसो कोन थियो आहे।
मुख़्तलिफ़ आरो प्लांट कॾहिं को कॾहिं बंदि थियो आहे, को कॾहिं कंहिं इशू जे करे बंदि थियो आहे, को कॾहिं बंदि थियो बिल्कुलु आहे। केतिरे हाणे अरसे उनखे खां हलाइण केतिरे जे अरसे लाइ खां बंधन ऐं सबब छा आहे? सभु ऐं उते बंदि बि माण्हुनि कोन्हे जो न, सभु बंदि छा बि कोन्हे। जेकॾहिं हाणे बीमारियूं हाणे फैलजनि हलनि पिया पियूं, था। बीमारियूं फैलजनि पियूं, असीं ॾिसूं पिया माण्हू जेके आहिनि नंढड़ा नंढड़ा मासूम ॿारड़ा मरनि पिया। मेन आहे पाणी, जॾहिं पाणी माण्हुनि खे न मिलंदो त पोइ बाक़ी केॾांहुं वेंदा? ज़ाहिर आहे इहे इस्पतालनि में वॾी रश हूंदी ऐं सॼा मसइला उन करे पैदा थियनि था। तव्हां छा था सम्झो केतिरे अरसे खां इहे सभु बंदि पिया आहिनि? कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में अञा ताईं पाणी जे पीअण जे पाणी जी सहूलियत न आहे? साईं ॾिसो, थरपारकर में पाणी जो जीअं बहिरान थियो 2014 खां वठी सिंध हुकूमत आरो प्लांट जो मनसूबो हुते लॻाइण जेको अमल आहे उनजो ऐलान कयो ऐं उनखां पोइ थर जा मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में आरो प्लांट जेके इंस्टॉल थियणु शुरू कया। जिते जिते इंस्टॉल थींदा विया साल खां मथे उहे आरो प्लांट न हली सघिया। उनजो जेको मेन वजह जेका आहे उते जेको स्टाफ लॻायो वियो उहो तजुर्बेकार स्टाफ न हो, जंहिंजे करे आरो प्लान उहे ख़राबु थी विया ऐं उन खां बाद में हुननि जी रिपेयर न थी। रिपेयर न थियण जे करे हू ॾींहों ॾींहुं जेको सो ख़राबु थींदा विया ऐं ख़राबु थियण जे बाद हुनजी देखभाल न थियण जे करे ऐं इंतिज़ामिया पारां चूंडियल नुमाइंदनि पारां उते आवाम प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियण वारो आहे। साईं तव्हां आख़िरी ॿुधाइजो त मुख़्तसिर छा सिंध हुकूमत जी हिन वक़्तु हिकमत अमली आहे जेके थर जे माण्हुनि खे पीअण जे पाणी जी अञा ॾिसूं पिया सही नमूने सां पीअण जे पाणी जी सहूलियत फिराम न थी सघी आहे? साईं ॾिसो न, सिंध हुकूमत जी इहा ई आहे त जेके बि प्रोजेक्ट्स पाणी जा आहिनि, ख़ासि तौर ते हिन वक़्तु असां बहितर इहो सम्झो पियो त असां वटि फौरी तौर ते हल इहो आहे त आरो प्लांट्स जे ज़रिए माण्हुनि खे पाणी मुहैया करियूं। ॿियो को सोर्स फ़िलहालु कोन्हे। ॿियो पाइपलाइन ज़रिए जेको दरिया जो पाणी आहे उहो बि मुख़्तलिफ़ शहरनि मूं तव्हांखे ॿुधायो त नंगर पार्कर इस्लामकोट पहुची चुको आहे, नंगर पार्कर पहुचण वारो आहे, चेलार जी पाइपलाइन जो कमु जारी आहे, डीपले जो पाइपलाइन जो कमु जारी आहे। त पाइपलाइन ज़रिए पाणी पहुचाइण जो, ॿियो आरो प्लांट्स जे थ्रू पाणी पहुचाइण जो। टियों जेको हिन वक़्तु असां वटि आहे उहो सोलर पंप्स जेके उहे हिन वक़्तु थर जे अंदरि तमामु घणा हिन वक़्तु सिंध हुकूमत उन ते संजीदगी सां सोचे पई, न रुगो सोचे पई, सिंध हुकूमत उन ते बजट बि रखी आहे, बजट रखी आहे ऐं उहे मंज़ूर बि थी वई आहे त थर जे अंदरि वधि खां वधि जेके सोलर पंप्स लॻंदा ऐं माण्हुनि खे न रुगो पीअण जे पाणी जी सहूलियत थींदी पर हुन सां गॾोगॾु हुतां जे ज़रई मक़सद जे लाइ, हुतां जे आबादी जे लाइ बि उहो थींदो। ऐं न रुगो सिंध हुकूमत, ऐं तव्हांखे ॿुधायां त असांजी पीपल्स पार्टी जी क़यादत ख़ासि तौर ते असांजे अदीब फरियाल टालपुर साहिबु आहे, उहो वक़्तु इन इशू ते आरो प्लांट से पाणी जे इशू ते न रुगो असांजे नुमाइंदनि खे घुराईंदी रही आहे पर हुतां जी इंतिज़ामिया खे, DC खे, उन्हनि खे सभिनी खे घुराए ऐं उन्हनि खे सख़्तु हिदायतूं ॾींदी रही त भई कंहिं बि सूरत में थर जे अंदरि जेके आरो प्लांट्स लॻाइनि इहे फंक्शनल थियणु खपनि ऐं थर जे माण्हुनि खे पाणी मिलणु खपे। तव्हां निंदलाल माली जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी, उन खां अलावा अलीगुल जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। निंदलाल माली जो इहो चवणो त सिंध हुकूमत वधि खां वधि कोशिशूं करे रही आहे ऐं खोड़ सारा पहिरीं बि हिते मनसूबा ॾिना आहिनि जिन ते कुझनि ते कमु हले पियो ऐं आरो प्लांट जेके आहिनि उहो कुझु हलनि पिया ऐं कुझु बंदनि ऐं उन्हनि जी जेका रिपेयरिंग वग़ैरह थिए पई। अहिड़ी तरह अलीगुल जो इहो चवणो त थरपारकर ज़िले जे अंदरि हींअर बि पाणी जे जेका 68 जेके बि स्कीमूं आहिनि तक़रीबन रोडे जो शिकार आहिनि। पहिरीं पाक OCS कंपनी खे जेको ठेको ॾिनल आहे, हाणे वरी ॿी कंपनी आई। सिंध हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी थर जा जेके मारू ऐं मिसकिन जेके माण्हू आहिनि उन्हनि खे मिठे पाणी जी सहूलियत ॾिनी वञे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।